दोस्तों अस्सलाम वालेकुम। उस्ताद जलाल चांडीअ जी जेका आशिक़नि जी जेका लिस्ट आहे उहा तमामु घणी आहे। उस्ताद जलाल चांडीअ खे हर को चाहे थो, हर को मोहबत करे थो। पोइ उहो आम जेको आहे धराड़ हुजे, ट्रैक्टर वारो हुजे, ॻुठाणो हुजे, या को आलिम हुजे या मौलवी हुजे। हाणे मौलाना असदुल्ला जेको आहे खोड़ो, उहो उस्ताद जलाल चांडीअ सां तमामु घणी मोहबत करे पियो। पोइ उस्ताद जलाल चांडीअ जी तमामु घणी तारीफ़ बि करे पियो त उस्ताद जलाल चांडीअ जेको माना जलाल जेको सख़ी हो, वॾो सख़ी हो, ऐं सख़ी अलाह जो दोस्त हूंदो आहे। पोइ भले केॾो बि गुनहगार हुजे, पोइ हर बयान में पंहिंजे उस्ताद जलाल चांडीअ जी ॻाल्हि करे पियो त भाई हिकिड़ो वॾो फ़नकार हो उस्ताद जलाल चांडीअ, ऐं वॾो धाड़ेल जेको हो उहो परू चांडीअ हो। परू चांडीअ बि सख़ी हो, ऐं उस्ताद जलाल चांडीअ बि जेको सख़ी हो, ऐं ग़रीबनि जो जेको हमदर्द हो, ग़रीबनि जो यार हो। ऐं उस्ताद जलाल चांडीअ सां मिलण लाइ उस्ताद जलाल चांडीअ जी वरी ओताक ते वियो यादगिरियुनि लाइ। पोइ उस्ताद जलाल चांडीअ जी ओताक ते वियो त पोइ उस्ताद जलाल चांडीअ जी जेके ॿचड़नि सां मुलाक़ात कई, दिलबर जलाल सां मुलाक़ात कई, कलंदर जलाल सां मुलाक़ात कई, ऐं जूनियर जलाल सां मुलाक़ात कई, माशूक जलाल सां मुलाक़ात कई। हुते जेके ओताक ते आयल हुआ दोस्त, हुते मुलाक़ातूं थियूं। पोइ दिलबर जलाल जेको आहे उस्ताद जेको नात बि ॿुधाई, नात रसूल ॿुधाई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ॿुधाई। पोइ असदुल्ला खोड़े सां गॾु जेको हिकिड़ो ॿियो दोस्त यार आयो नात ख़्वान, हुन बि नात ॿुधाई। ऐं पोइ जेको आहे असांजो दोस्त जेको आहे अब्दुल करीम जो हुयो आहे, हुन सां बि मुलाक़ात थी, ऐं कलंदर जलाल सां मुलाक़ात थी। ऐं असदुल्ला खोड़ो जेको आहे उहो तमामु घणो मोहबती माण्हू आहे। पोइ उस्ताद जलाल चांडीअ जूं ॻाल्हियूं ॿुधाए त बाबा मूं जॾहिं उस्ताद जलाल चांडीअ जी ॻाल्हि शुरू कई त माण्हू चवनि पिया त बाबा जलाल जी ॻाल्हि पियो करे, जलाल जी ॻाल्हि पियो करे, माण्हू सभु मुला चिड़ी पिया। पोइ मूं चयो जलाल तव्हांजी का ॿकरी चोरी कई आहे छा? जलाल जी तारीफ़ थो कयां, तव्हांखे चिड़ थी लॻे? पोइ कलंदर जलाल सां बि मुलाक़ात कई। पोइ कलंदर जलाल खे वरी चुमियूं ॾिनई असदुल्ला खोड़े, माना एॾी मोहबत पियो करे उस्ताद जलाल चांडीअ जे ॿचनि सां। त पोइ हुनखे चुमियूं ॾिए पियो त बाबा उस्ताद जलाल चांडीअ जा ॿचा आहिनि, तव्हां असांजा बि ॿचा आहियो, ऐं मां तव्हांजे वालिद साहब जे लाइ जेको आहे तमामु दुआ थो घुरियां। तव्हांजो वालिद साहब तमामु घणो सख़ी हो, नेक माण्हू हो, ऐं हुनखे दुनिया चाहींदी हुई, ऐं हू पंहिंजी सखावत जे करे तमामु घणो मशहूरु हो, जर जंग में मशहूरु हो। ऐं हुन जेको हिकिड़ो मेंहिं जेका चोरी थी वई त उहो हुनखे वराइण लाइ पोइ हुन माना पंहिंजे घरां पैसा ॾिना, डासन बि पाण कराए ॾिनई। त माना एॾी सखावत हुई। ऐं पंहिंजी ॻोठु घुराए हुनखे पंहिंजी जेका हुई भली मेंहिं जेका उन वक़्त जी, पोइ उहा ॾिनई। ऐं इहे उस्ताद जलाल चांडीअ जूं माना ॻाल्हियूं हुयूं। ग़रीबनि जो माना हमदर्द हो, ग़रीबनि जो यार हो। पोइ उस्ताद जलाल चांडीअ जे ॿचनि सां माना एॾी मुलाक़ात कई, ख़ुशि ॾाढो पियो थिए असदुल्ला खोड़ो। हाणे उस्ताद जलाल चांडीअ जी ओताक आई जेका माना ग़रीबनि जो मस्कन, माना जेके यार दोस्त माण्हू अचनि था त माना हुननि जो मस्कन, ऐं माण्हू अचनि था हुन सां मुलाक़ातूं कनि था, ऐं ख़ुशि थियनि था, ऐं सॼी दुनिया अची वेहे थी, जेके उन्हनि पंहिंजे यार अचनि था। पोइ उस्ताद जलाल चांडीअ जे बारे में कचहरियूं थियनि थियूं। पोइ उस्ताद जलाल चांडीअ जे ॿचड़नि जेको आहे असदुल्ला खोड़े जी वॾी ख़िदमत कई, वॾी ख़िदमत कई, वॾी ख़ातिर तवाज़ा कई, मानियूं बानियूं खारायूं, चांहियूं पियारियूं, माना ख़िदमतूं कयूं, ऐं वॾियूं कचहरियूं थियूं, हाल अहिवाल थिया, ऐं पोइ ख़ुशि ख़राबत थियूं। हाणे आवाम खे जॾहिं ख़बर पई त मौलाना असदुल्ला खोड़ो जेको जलदब आहे जेको आहे उहो उस्ताद जलाल चांडीअ जी ओताक ते अचे पियो, त माण्हुनि जी आवाम जी जेका वॾी तादाद जमा थी वई हुनजो दीदार करण लाइ ऐं हुन जूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ। पोइ उहा जेका सभु ओताक ते हली आई, ओताक ते माण्हू जाम गॾु थी विया त बाबा उस्ताद जेको जलाल चांडीअ जो आशिक़ आयो आहे मौलाना जलदब असदुल्ला खोड़ो। हाणे पोइ असदुल्ला खोड़े जेके आहिनि उहे उस्ताद जलाल चांडीअ जे बारे में पंहिंजो माना ॻाल्हियूं बि ॿुधायूं, पंहिंजी राय बि ॾिनो, ऐं उस्ताद जलाल चांडीअ सां जेका मोहबत हुई, अक़ीदत हुई, उहा बि पंहिंजी पाण मल्हाई। ऐं हिते जेको हली आयो जेको उस्ताद जलाल चांडीअ जी ओताक में, माना इहा मोहबत हुनखे छिके आई, चाहत हुनखे छिके आई। उस्ताद जलाल चांडीअ जी जेका मोहबत आहे, उस्ताद जलाल चांडीअ जी जेका अक़ीदत हुई, उहा हुनखे छिके आई। उस्ताद जलाल चांडीअ अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंसां हर को मोहबत थो करे, हर को चाहत थो करे, हर को इज़त थो करे, एतिराम थो करे।
ऐं उस्ताद जलाल चांडी जी पोख अहिड़ी पोखियल आहे, अॼु उनजी पोख जेका आहे न उनजा बचड़ा बि खाइनि पिया, रुड़नि पिया। हाणे उस्ताद जलाल चांडियो सां जॾहिं मुलाक़ात लाइ असदुल्ला खोड़ो आयो त पोइ यार दोस्त ॿिया संग साथ वारा कई मुलाक़ातूं करण लाइ पहुची विया। ख़बर जो पई त बाबा उस्ताद हाणे जेको उस्ताद जलाल चांडी जी माना मज़ार ते आयो आहे, उते ओताग ते आयो आहे। हाणे जेको झल दॿा उहो त तमामु घणो माना मशहूरु शख़्सियत आहे न, हर को उनखे चाहे थो ऐं मश्करियूं कंदो आहे। खिल भोग में माना पंहिंजी दीन जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, पर उनखे माना नसीहत में खिल भोग में माना तरीक़े सां ॿुधाईंदो आहे जो माण्हू उनखे सम्झी वेंदा आहिनि जल्दी। ऐं हुनजे जेका चाहींदड़नि जी लिस्ट आहे उहा तमामु घणी आहे असदुल्ला खोड़े जी। सचूं सचूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, जीअं माण्हू राह रास्ते अचनि ऐं गुनाह वारी ॻाल्हियूं छॾनि ऐं दीनदारी ते अचनि। पोइ माण्हू के पसंदि कंदा आहिनि, के कोन पसंदि कंदा आहिनि, पर हू ॻाल्हियूं सचियूं कंदो आहे। पोइ जॾहिं उस्ताद जलाल चांडी जी ॻाल्हि कई त बि माण्हुनि माना जेको आहे हुनखे अची मेणा ॾिना त बाबा तूं मौलवी थी करे तूं फ़नकारनि जी तारीफ़ थो कई। पोइ हुन ॿुधायो त बाबा उस्ताद जलाल चांडी जेको सखी हो, ऐं भले अलाह पाक जी हद माना हुज़ूर जी हदीस आहे त बाबा सखी अलाह जो दोस्त आहे, पोइ भले केतिरो बि गुनहगार हुजे। पोइ हुनजे लाइ दुआऊं बि कई त बाबा मुंहिंजी दुआ आहे उस्ताद जलाल चांडी खे अलाह ताला जेको आहे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए, हुन गुनाह बख़्श करे। ॻाइणु तुंहिंजो फ़न हो, बाक़ी ॻाइणु हुनजो फ़न हो, बाक़ी सखी हो। हाणे हुनजी अलाह पाक जी ज़ात जेका आहे हुनखे का हिकिड़ी नेकी जेका पसंदि थी वञे अची वेंदी आहे त हुनजो मामिलो ई ॿियो कंदो आहे। पोइ थी सघे पंहिंजे बंदे खे माना उहा जेका जन्नतुल फिरदौस अता करे, हुनजा गुनाह बख़्श करे। पोइ इहे ॻाल्हियूं कई असदुल्ला खोड़े ऐं हुनजे बचड़नि सां गॾु वेही दुआऊं कई ऐं वॾियूं वॾियूं दुआऊं कई त बाबा मुंहिंजी दुआ आहे त माना हिनखे सदाई सलामत रहे ऐं तव्हांजा बचड़ा जेके आहिनि उस्ताद जलाल चांडी जा सलामत रहनि। पोइ उस्ताद जलाल चांडी जी जेका दरगाह आहे, मज़ार आहे, उन ते बि हाज़िरी ॾिनई, उन ते कुल पढ़ी, फाते ख़्वानी कई, दुआऊं कई ऐं उस्ताद जलाल चांडी जे बचड़नि लाइ बि दुआऊं कई, दिलबर जलाल लाइ, कलंदर जलाल लाइ बि दुआऊं कई ऐं नातूं बि माना थियूं, नात वारी महफ़िल बि थी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद थी, तारीफ़ूं थियूं। माना इहो जेको असदुल्ला खोड़ो हाणे केॾो पंधु करे हाला खां आयो, किथां हाला खां आयो। पोइ असदुल्ला खोड़ो ॿुधाए पियो त बाबा मूंखे जेको आहे जलाल जे पुटनि घुरायो आहे फुलनि में, अलाह जी मर्ज़ी आहे, उन घुरायो आहे। हाणे पोइ उन्हनि जी जेको आहे वाइदे जेको पाइण लाइ, छो मुस्लमान जी ज़बान हूंदी आहे सॼी ॻाल्हि ज़बान जी, पोइ ज़बान कई त पोइ पंहिंजी ज़बान पाइण लाइ माना हुते पहुची वियो ऐं पंहिंजो पाण मल्हाई।